नाले वारे कहाणीकार अखलाक अंसारी जे किताब मां पाण खे ॻोल्हण निकितो आहियां जी महूरती तकरीब अनीस अंसारी अकेडमी कराची में कोरोना वायरस सबब सादगी सां थी गुज़री। तकरीब में नाले वारी कहाणीकार आतिया दाऊद, नाले वारे मुहक़िक़ ऐं नक़ाद डॉक्टर शेर मेहरानी, मशहूर कहाणीकार डॉक्टर आबिद मजहर, नाविल निगार ऐं मशहूर सफ़रनामा नवीस डॉक्टर इसाक अंसार समेत अदीबन, दानिशवरन, लेखकन ऐं शाइरन शिरकत कई। उन मौके ते तकरीब में आयल मेहमानन जो चवण हो त अखलाक अंसारी वॾी मेहनत सां लफ़्ज़न जी जोड़जक करे कहाणियूं लिखे थो। संदसि कहाणियूं समाजी अणबराबरी खे पेश कनि थियूं। तकरीब में आयल मेहमानन पारां अखलाक अंसारी खे सिंध जी सुखड़ी अजरक उॾाया विया। ही मुंहिंजो कहाणियुनि जो टियों किताबु आहे। पहिरियों किताबु आयो रुञ में राबिल, उन खां पोइ आयो हुयो मां काइनात आहियां, ऐं हाणे जेको ही कहाणियुनि जो किताबु आहे मां पाण खे ॻोल्हणु निकितो आहियां। कहाणी जेका आहे सा उन जे लाइ पर्टिकुलर के नुक़्ता त उहे बयानु नथा करे सघजनि, पर कहाणी जेका सिंधी कहाणी आहे उहा जेका हले थी, जंहिं नमूने सां समाज टुटे थो, ठहे थो, क़दुर टुटनि था, नवां ठहनि था, जेके बि चेंजिस अचनि थियूं, नफ़्सियाती लाड़ा पैदा थियनि था, या जेके क़ौमी असां वटि ईअं ई चइजे त अणबराबरी आहे, या असां सां जेके इहे हालतूं आहिनि उनखे हिकिड़े क़िस्म जो पोर्ट्रेट करण में या उहो, ऐं मुंहिंजो इतफ़ाक़ इहो थो थी वञे त उन में हिकु शख़्स, हिकु फ़र्दु, उहो छा थो महसूसु करे, उहो के उन वटि कहिड़ी पीड़ा आहे, उहो कहिड़े नमूननि सां रिएक्ट थो करे, कहिड़े नमूने रद्दमल थो ॾेखारे, मां उन ते थोरो घणो ॼणो लिखी सघंदो आहियां। अब जे कहाणियुनि जो किताबु मां पाण खे ॻोल्हणु निकितो आहियां, बुनियादी तौर ते ख़ुदि शनासी जो हिकिड़ो अहिड़ो नुस्ख़ो आहे जंहिंमें माण्हू लहंदे पंहिंजी तलाश करे थो। हिन जी हर कहाणी हिकु दर्द जी कथा आहे, अकेलाई जी कथा आहे, उदासी जी कथा आहे, तन्हाई जी कथा आहे, वेगाणप जी कथा आहे। अखलाक अंसारी जो किताबु मां पाण खे ॻोल्हणु निकितो आहियां, उन में चिटो पाण बीठो आहे। हे सभई कहाणियूं जो स्ट्रीम ऑफ कॉन्शियस में लिखियल आहिनि, ऐं कुझु कहाणियुनि में उन्हनि स्ट्रीम ऑफ कॉन्शियस जेके कहाणियूं आहिनि उन में डायलॉग बि आहिनि, माण्हू अचनि था, उन सां ॻाल्हि ॿोल थिए थी। पर मां सम्झां थो त पंहिंजे मुकमिल कहाणियुनि में कामयाबु कहाणीकार आहे जेको अखलाक अंसारी जेको लिखे थो ऐं पाण खे ॻोल्हे थो। शुरू खां वठी अखलाक मुंहिंजो जेको स्टाइल रहियो आहे कहाणी लिखण जो, उहो हिकिड़ो मुख़्तलिफ़ रहियो आहे। सभ खां पहिरियां ई त हिकिड़ो स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस जो जेको आहे सो जेको स्टाइल आहे उन में ही कहाणियूं लिखियल आहिनि, या हिन जो सॼियूं जेको बि तख़लीक़ आहे हुन में असां वटि पुराणे दौर में जेके आहिनि मिलनि था, पंहिंजो मुश्ताक शोरो साहब मिले थो, माणिक मिले थो, कंहिं हद ताईं मदद अली सिंधी ऐं शौकत शोरो इहे मिलनि था। उन खां पोइ वरी हिकिड़ी वॾी गैप आहे जेका अखलाक माना उन्हनि सां एॾी गैप त न हुई, छाकाणि जो उहो सीनियर हुया, उन खां पोइ हिननि जी एज शुरू थिए थी, त उन खां पोइ वरी ॼण इहो हिकिड़ो ख़ाल पइजी वियो आहे, त हीअ इन जी ख़ासि स्टाइल आहे। साईं जी किताब जो जी नालो आहे त मां पाण खे ॻोल्हणु निकितो आहियां, पर उहो जॾहिं पढ़ंदासीं त हर उहो माण्हू जेको उन पंहिंजी सुञाणप, पंहिंजी वजूद खे ॻोल्हण जो तमन्नाई हुजे, उन जो ख़्वाहिशमंद हुजे त जेका मां केरु आहियां, मुंहिंजो हिते हुजणु छा आहे, माना हिकु वजूदियत जी उहा पीड़ा जेका हर फ़र्द सां लागू आहे। ऐं बज़ाहिर त कहाणियूं अखलाक अंसारी जूं आहिनि जो कॉपीराइट्स साईं जा आहिनि, पर हर माण्हू जेको पढ़े थो उन जी कहाणी आहे, ऐं हू पाण खे उन में कहाणियुनि में ॻोल्हे थो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।